तो हुननि असांजे लाइ रोड मैप ठाहे छॾिया आहिनि पर असां उन्हनि खे ॿुधायूं था त असां तसलसल आहियूं शहीद महाराजा ॾाहर जा, असां तसलसल आहियूं शहीद हेमू कालाणी जा, असां तसलसल आहियूं शहीद सूर्य बादशाह जा, असां तसलसल आहियूं शहीद समीड़ा कलोरे जा, ऐं आउं पैरोकार आहियां शहीद मुमताज़ भुट्टे जो, आउं पैरोकार आहियां शहीद असद अब्बासी जो, आउं जाम शहादत उन्हनि वांगुरु हासिल कंदुसि। असांजे दोस्त ॿुधायो त तव्हांजी पार्टी में मुज़फ़र भुट्टो, तव्हांजी पार्टी में मुज़फ़र भुट्टो ऐं सिराई कुर्बान बि शफ़ी उर्फ़त आहिनि। अड़े चूतिया, अड़े आयशा बदमाश, असां तव्हांखे अॻे बि चयो हो, सन जे पहिरें ख़िताब में चयो हो त हिकु शफ़ी उर्फ़त छा, ही पिंड जा सभु माण्हू शफ़ी उर्फ़त थी वेंदा। तव्हां कंहिं शफ़ी उर्फ़त खे मारींदो? उहे पूनल दहशतगर्द, उहे आयशा जा दहशतगर्द चवनि था असां मुज़फ़र खे ऐं सिराई खे विच चौक ते रोडनि ते गोलियूं हणी मारींदासीं। पर असां जेको थोरो मुतालो कयो आहे, असां जेके थोरा किताब पढ़िया आहिनि, उन मां असांखे इहो ई सबक़ मिलियो आहे त शहीदनि जे रत मां, शहीदनि जे रत जे रेज मां हमेशह सुर्ख गुलाब ई पैदा थिया आहिनि ऐं उन सुर्ख गुलाब जी महक क़ौमी कारकुननि जे दिलनि खे उत्साहियो आहे ऐं उन्हनि अञा वधीक मज़ाहिमत करे पंहिंजा मक़सद हासिल कया आहिनि। इन करे आउं हिकु दफ़ो न, 10 दफ़ा, 20 दफ़ा, 100 दफ़ा जेकॾहिं जनम मिलियो त ईअं ई जेको आहे सो शहादत माणींदो रहंदुसि ऐं पंहिंजे रत सां हिन धरती खे रेज ॾींदो रहंदुसि। जेकॾहिं मां चौक ते मारियो वञा, मूं पंहिंजी घरवारी साइमा भुट्टो खे चई छॾियो आहे त मुंहिंजे बच्चे आकाश खे बि बिल्कुलु तयारु कर, जेकॾहिं मुंहिंजे शहादत ते, मुंहिंजे रत जे रेज ते क़ौमी कारकुन जेकॾहिं अञा बि उत्साह नथा थियनि त उन्हनि खे वधीक उत्साह ॾियण लाइ आकाश जो रत बि वहाइणो पियो त तूं वहाइजां, असां ज़रूरु वहाईंदासीं। इन करे असां सभिनी सिंधी क़ौमी कारकुननि जी इन मज़ाहिमत सां दिलचस्पी, शहीद समीड़ा सां मोहबत, शहीद मुमताज़ भुट्टो सां मोहबत, मोहतरम शफ़ी मोहम्मद उर्फ़त सां प्यार, इहो तय करे छॾियो आहे ऐं रियासत सम्झी चुकी आहे त वाकई हाणे जीअं सिंध मुतहिदा मां शायदि ई मंतक़ी अंजाम ते असांखे पहुचाईंदी ऐं उन्हनि खे बि सिंधू देश जो ही जेको झंडो अक़वाम मुतहिदा में नज़र अचे थो, छाकाणि त हुननि खां इहे दाऊं निकिरी वियूं त शफ़ी उर्फ़त जेके पान की मून खे ॾोढी सूरत हाल ते ख़त लिखियो, शफ़ी उर्फ़त जेको अक़वाम मुतहिदा खे, शफ़ी उर्फ़त जेको अमेरिका जे सदर खे ऐं दुनिया जे नेटो वारनि मुल्कनि खे लिखियो त ही मुल्क बुनियाद परस्त जो अॾो आहे ऐं इन जी जान छॾाइण जे लाइ असां